अस्सलाम वालेकुम संगत चाला ख़ुश आहियो उम्मीद त ख़ुश ऐं आबाद हूंदव। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्दुल हक चानियो। सिंधी व्लॉग 001 मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे। प्लीज़ महिरबानी करे सब्सक्राइब कंदा। ऐं मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे जो मां ख़ुदि ठाहियां पियो। बाक़ी कंटेंट को बि न आहे, सिर्फ़ु वीडियो एडिट कंदो आहियां ऐं छॾंदो हुउसि। पहिरियों व्लॉग आहे, महिरबानी करे सपोर्ट कयो। ऐं तव्हांजी नज़र हिकु शाइरी आहे मुंहिंजी पंहिंजी दर्द कथा में। उम्मीद त तव्हांखे दोस्तनि खे पसंदि ईंदी। त शुरू करूं था। तुंहिंजो मुंहिंजो ईअं लिकी मिलणु मिठा ॻोठ वारनि खे न वणियो। बसि मां पोइ बि तुंहिंजी दिलि में समायल हुयसि। मुंहिंजे लाइ इहो रुतबो ई काफ़ी हुयो। हाणे रखियो छा अथई शहर शिदातपुर जी गलियुनि में, पंहिंजे ॻोठ मथोण जो मज़ो ई अलॻि हुयो। हाणे हिते शायदि ई को सम्झी सघे मुंहिंजे दर्द खे, तो में त मुंहिंजे साह जो धाॻो अटकियल हुयो। हाणे हर को ॾिए थो तुंहिंजी वफ़ा जी गवाही हिते, मुंहिंजो मन त उन टाइम बि मांदो हुयो। तुंहिंजूं तस्वीरूं त अॼु बि मुंहिंजी गैलरी जी सूंह आहिनि, मगर रूबरू मिलण जो मज़ो ई अलॻि हुयो। तुंहिंजो ईअं चिंबड़ी मुंहिंजे चहिरे खे चुमणु जन्नत जे हवा जे झोके खां घटि कोन हुयो। सारी राति सारींदे लुढ़क अखियुनि मां लाड़ींदे वई हयाती हू गुज़री तुंहिंजा ख़्वाब निहारींदे। उम्मीद त तव्हां दोस्तनि खे जॾो पिॾो मुंहिंजो शाइरी पसंदि आई हूंदी। त महिरबानी करे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। सिंधी व्लॉग 001 तव्हांजो पंहिंजो भाउ अब्दुल हक सिंधी। महिरबानियूं।